बुकेरा शरीफ ॻोठ जुमो कातियार में 4 महीना अॻु कोरी बिरादरी जे माण्हुनि तां क़त्ल कयल नौजवान अमजद राजा कातियार जे केस जी जांच लाइ जांच जाइ वारदात ते DIG हैदराबाद तरफ़ां मुक़रर कयल टीम SSP टंडो मोहम्मद खान जे हुक्म तहत DSP मोहम्मद खान ज़ौर जी सरबराही में टीम जाइ वारदात ते पहुची मालूमात वठी वारसनि सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ जो यकीन ॾियारियो ऐं वारसनि जो चवणु हो त असांजे नौजवान खे हथ सां क़त्ल कयो वियो। कुझु बाअसर माण्हू जेके असांजी ज़मीननि ते कब्ज़ा करणु चाहिनि था असांजे नौजवान खे कोरी बिरादरी क़त्ल कयो आहे जेके मेडिकल रिपोर्ट में क़त्ल ॾिनो वियो आहे। बुकेरा शरीफ थाणे ते सियासी भोतारनि जे आशीर्वाद सां पुलिस ते प्रेशर रखी गरी रिश्वत एवज़ जे करे असांजे नौजवान जो खून लोढ़ण ऐं केस खे हथ सां ख़राब कयो पियो वञे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध DIG हैदराबाद SSP टंडो मोहम्मद खान खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। इन मौक़े ते अब्दुल लतीफ़ कातियार, गुलाम मुस्तफ़ा कातियार, राहिल कातियार, ज़ुबैर कातियार ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।